हिननि हिकिड़ो किताबु लिखियो आहे दादा पंजवाणी जे मथां, जेको साहित्य अकेडमी वारनि छपायो आहे, उनजो महूरत करण लाइ खणी आया आहिनि। मां मिस्टर गोपाल दास खे चवंदसि अचो। हा, ही हिंदी में दादा जगदीश लछाणी लिखियो आहे, जेको साहित्य अकेडमी वारनि परचेज़ कयो छपायो आहे। अचो लुधाणी जी, अचो बाबा। अचो न, अचो अॻियां बियो। हा भई गिफ्ट ॾे होॾे। लछाणी मुंहिंजी झूनी व्याख्यत हुई। 1970 में जॾहिं मूं बम्बई यूनिवर्सिटी ज्वाइन कई त पोइ मुलाक़ातूं वधंदी वयूं ऐं राम पंजवाणीअ चवंदा आहिनि त ईश्वर किन ख़ासि माण्हुनि खे संसार में ख़ासि कमु करण लाइ मोकिलींदो आहे। इन करे चवंदा आहिनि करे मथां पर कंहिंजे हथां। त राम पंजवाणी अहिड़ो शख़्स हो। अॼु खां 30 साल अॻु 2 मिंट भली ही कमु पूरो थिए, न त तव्हांजो ध्यानु होॾां हूंदो। मुंहिंजो अॼु खां 30 साल अॻु हिन ई मंच ते मूं राम पंजवाणीअ जे हयातीअ ते टेली स्क्रिप्ट ज़ाहिर कई हुई। तव्हांखे कुझु यादगिरियूं, मां पुरानी यादगिरियुनि में हली वञा थो। राम पंजवाणी जी मर्ज़ी हुई त मां हुन जी बायोग्राफी लिखां। जॾहिं गॾिबो लछाणी तूं मुंहिंजो पुटु न आहियां, चई बायोग्राफी कॾहिं लिखंदी? लिखंदुसि, वक़्तु मिले। ऐं अहिड़े नमूने वक़्तु गुज़रंदो वियो। ईश्वर जे हुकुम खां सवाइ कोई कमु न थींदो आहे। 31 मार्च 1987 जॾहिं दादा चालाणो कयो, मूंखे फ़ोन आयो ठाकुर चावला जो। आई वॉज वेरी मच शॉक्ड त असांजे हुन बुज़ुर्ग जी जेका मर्ज़ी हुई उहा मूं उन ज़रिए पूरी न कई। जॾहिं किताबु आउट थियो त राम पंजवाणीअ जा जेके दोस्त हुआ, सभु बुज़ुर्ग दोस्त जेके सभु सुर्गवासी आहिनि, मां तव्हांजे साम्हूं आहियां। उन्हनि जेके मूंखे ख़त लिखिया, दे आई नेवर फॉरगेट इन होल ऑफ माई लाइफ। हरी दिलगीर लिखियो, लछाणी तुंहिंजो किताबु न आहे, राम पंजवाणी तूं ॻाल्हाए। मां चाहियां त हिकु ॾींहं में पढ़ी सघां थो, अहिड़ो वणंदड़ किताबु आहे, पर मां आस्ते आस्ते पढ़ंदुसि जीअं राम पंजवाणीअ जे संग में मां वक़्तु वधीक ॾेई सघां। टहलराम आज़ाद लिखियो, मोतीलाल भुटाणी लिखियो, मतिलबु घटि में घटि 100 ई ख़त मूंखे उन ते आया। उन खां पोइ बि मुंहिंजी मर्ज़ी हुई त मां दादा राम पंजवाणी जी जीवनी जेका हुन चई हुई उहा लिखां। साहित्य अकेडमीअ, गवर्नमेंट ऑफ इंडिया मूंखे असाइनमेंट ॾिनी। मूं उनखे उहो कमु पूरो करे ॾिनो ऐं मूं उनखे चयो त किताबु मार्च में आउट कयो, जीअं मां दादा जे वर्सीअ ते हीअ किताबु आउट करे सघां। ऐं उहो किताबु तव्हांजे साम्हूं आहे। मां सम्झां थो दादा राम पंजवाणी जी आत्मा जिते बि हूंदी, हिते बि हूंदी, हर हंधि हूंदी ऐं न रुगो ख़ुशि थींदो पर असांखे आसीसूं कंदो
जीअं असीं वधीक कमु करे सघूं। मतिलबु त राम पंजवाणी जहिड़ा शख़्स संसार में आङुरियुनि ते ॻणण जेतिरा बि न हूंदा आहिनि। उन ते जेतिरो फ़ख़ुरु कजे, उन ते जेतिरो ॻाल्हाइजे, जेतिरी उनजी व्याख्या कजे ऐं वाखाण कजे, सा थोरी आहे। महिरबानी, तव्हां मूंखे ॿुधो।